अदा केला कीअं दर्जन थो ॾे? 100 रुपया। और सूफ़ किलो कीअं आहिनि? 150 रुपया। एॾा महांगा ॾे थो यार। मार्केट में जेको हले त वठणु अती कोन, वठणु अती न। अदा 50 वारी प्लेट त ॾे। चोर चोर हे त वॾे हेठ। चंडे भॼाए भॼाए साह कढी छॾियो। अलाए काॾे वियो, अलाए हेॾे वियो, अलाए हेॾे वियो। चंडो नज़रे नथो, भॼाए भॼाए साह कढी छॾियो अथई। धूड़ पाए कती। अल्लाह खैर करे, छोरो लॉलीपॉप घणे टाइम को नज़र नथो अचे। अलाए काॾे वियो, ॿुधाए बि न वियो, न त जाॾे वेंदो आहे मूंखे गॾु वठी वेंदो ऐं ॿुधाए वेंदो आहे। अॼु ख़बर न आहे, वॾो टाइम थी वियो, अलाए किथे फरियाद कंदे पकड़जी त न पियो चंडो। या अल्लाह खैर कजांइ। आहे त छोरो होशियार, पर अल्लाह खैर करे वॾो टाइम थियो, नज़र नथो अचे। अब्बा अब्बा आवाज़ तुम्हारे लॉलीपॉप छोरे जो आहे। अब्बा जी जी पुट जी, छा थियो? खैर त आहे? खैर साईं, छा आहे? वॾो माल हणी आयो आहियां। हाँ, बैंक में हमला वियो, बैंक में? ताली बि थो मां। अच्छा। मां चयो अॼु अब्बा खां अलॻि वञी जेको आहे न को माल हणी अचां, छो जो अब्बा खे घणी घणी तकलीफ़ न अचे। मूंखे नाज़ आहे तोते, मूंखे यकीन आहे जेको छोरे टाइम लाथो आहे न कोई फ़ाइदे जो कमु करे ईंदो साईं। हमला वियो एटीएम में, हा ताली बि थो मां। अच्छा। जीअं निकितो, हा भले मां उहो अॻो मां पोयां माना ये कढ लॻंदो आयसि। भॼ भॼां हिकु दाह ते टावर थोला ठाहे पियो। हा हेठि मां उते लथियईं, हा भातीअ टोली करे भॻो मां। भालचे उहो उछाल हुयो को। होशियार हूंदो न साईं, पैसो कढाए एटीएम निकिरे पियो त घटि न हूंदो, होशियार हूंदो। को अॻु में थोरी ख़ुशी न करे वठूं। मां चवंदो थोरी झुमरियूं पाए वठूं। वॾा छोरा होशियार साईं। मां वॾो माल हणी आयो आहियां। मां तो अब्बा खे तकलीफ़ न ॾियां। भलो कमु करे आहीं। हाणे टेका छॾी 2 मिंट हाणे चुप कजांइ त मूंखे कुझु थी न, अटैक बटेक न थिए। एतिरो पैसो मां ज़िंदगी में न ॾिठो आहे जेको मोती वेठो आहे। तूं मोटे में हे छा आहे? बचोरा हे छा आहे? पैसा जो हुया त किथे त हे निकितो आहे? हे छा आहे? ये तो कीमती सामान हूंदो। अंगूठा कीमती सामान आहे। नंढड़े ॿारनि जी सलवार आहे, अंग्रेजी सलवार जंहिंखे चवंदा आहिनि। पोइ इहो एटीएम कढाइण वियो छा? एटीएम कढाइण न वियो न, त खयो त एटीएम जेका पैसा आया हूंदई खीसे में, तूं इन कारी कली खे भुली पियो त सॼा पैसा हिन में आहिनि। माना उहो तोखे चरियो करे हो। हले मां चुमको वॾो माल हणी आयो आहे, को बसि रड़ियूं तीअं कंदो आहे। अब्बा मां चुमको वॾो माल अथसि, को वॾो कीमती माल हणी आयो आहे, को पैसो 2-3 लख खणी आयो। तूं त सलवार खणी आयो, नंढड़े ॿारनि जो पेम्पर खणी ओए आयो। लिटाईंदो वॾो हीअं कंदो वॾो। मां तो को वॾो कीमती सामान या वॾा पैसा आहिनि। तुंहिंजो दिमाग़ हाणे कमु नथो करे। हाणे तुंहिंजे दिमाग़ में मसइलो थी वियो। चेक त कर न, उन पैसा कली में रखिया न रखिया, तूं बसि पेपर खणी भॻो आहे पेपर खणी आ। कुते जा पुछ तूं जेको मूंखे चरियो कंदो पाण बि। इहे फरियाद आहिनि तुंहिंजा, इहे फरियाद।